गुरनाथन शाह में क़ौमी अवामी तहरीक के सर ते कुछ ॾींहं अॻु मेहर के वापारी अब्दुल ख़ालिक चांडियो ऐं संदसि पुट अब्दुल गफ़ार चांडियो खे गोलियों हणी शदीद ज़ख़्मी कंदड़ गिरफ़्तारी लाइ शहर के सियासी समाजी तंज़ीमन पारां एहतजाजी मुज़ाहरो किया वियो। एहतजाज की अॻवानी क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी सीनियर नायब सदर एडवोकेट मुनव्वर जतोई, सूमर चांडियो, दीदार खोसो, एडवोकेट जावेद चांडियो, एसयूपी अॻवान ग़ुलाम मोहम्मद गारही, अवामी वर्कर्स पार्टी कामरान चांडियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एसएसपी दादू अमन अमान कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम थी चुको आहे। कैन शाह मेहर में चोर धाड़ा ऐं फुरू रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। चीफ जस्टिस ऑफ सिंध, आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद खां मुतालबो था कयूं त अब्दुल ख़ालिक ऐं संदसि पुट अब्दुल गफ़ार चांडियो ते हमलो कंदड़नि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे।